अस्सलाम वालेकुम गाइस, जिए सिंध जिए लतीफ़। जीअं त सिंधी बॉयज़ अॼु वरी अव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहिनि हिकिड़ी नई शइ खणी, हिकिड़ी नई जॻह खणी करे। अव्हांखे हिन मां बि नॉलेज मिलंदी ऐं हिन मां नॉलेज हासिलु कंदा। हींअर असीं ठटे शहर में मौजूदु आहियूं अव्हांखे हिकिड़ी नई जॻह ॾेखारण लाइ करे। अगरि आख़िर ताईं अव्हां असां सां गॾु रहंदा त इंशाअल्लाह अव्हां इलाही इंजॉय कंदा ऐं इलाही हिस्ट्री ॿुधाईंदासीं असीं अव्हांखे। इंशाअल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। अस्सलामुअलैकुम गाइस, जी तो तव्हांखे ख़बर है असां तव्हांखे हर व्लॉग में हिकिड़ी नई हिस्ट्री बयान करे ॿुधाईंदा आहियूं। असां पाण तव्हां सां गॾु हुन मां सिखंदा आहियूं। जीअं त मुंहिंजे व्लॉग जे पार्टनर राजब अली अरबानी तव्हांखे कुझु ॿुधायो त असां हिकिड़ी नई जॻह ते मौजूदु आहियूं जेकी ठटे जे शहर खां नज़दीक मकली जे शहर में मौजूदु आहे, जंहिंजो नालो मखदूम शाह ठठवी आहे ऐं उनजे मक़बरे ते असां मौजूदु आहियूं। उन पंहिंजे पाण में हिकु वॾी हिस्ट्री आहे, हिकु वॾी शख़्सियत आहे, जंहिंजे बारे में तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाए सघां थो त जंहिंखे नबी साईं जे रोज़े मंझि बि सलाम जो जवाबु आयो हुओ। अचो त हुनजी मां वधीक हिस्ट्री अंदरि बयानु करी। जीअं असांजी सिंध धरती हज़ारे बुज़ुर्गनि खे जनमु ॾिनो आहे, जेका अलाई इबादत गुज़ार ऐं पोतल शख़्सियत हूंदा हुआ ऐं पूरी दुनिया उन ॻाल्हि खे तस्लीम करे थी। बुज़ुर्गनि बि असांजी सिंध धरती खे पसंदि कई आहे, चवंदा आहिनि न सिंध नबियो को बि प्यारी है। अॼु असीं हिकु पोतल शख़्सियत, हिकु बहितरीनु बुज़ुर्ग जी दरगाह ते पहुतल आहियूं, जंहिंजो नालो आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी, जंहिंजी दरगाह ते हिन मां हली रहिया जी। तो पाण ॾिठो कि पाण अॼु मौज़ूस हिकिड़ी दरगाह ते मौज़ूस जेको औलिया आहे उन जी दरगाह ते पाण मौजूदु आहियूं। ऐं जीअं पाण ॾिसंदा आहियूं कि पंहिंजो जेको ठटो ही जेको जॻह आहे जेकी मकली आहे पंहिंजी, उहा हमेशह औलियानि लाइ करे ई मशहूरु रही आहे ऐं हिते तक़रीबन कुझु 50,000 खां 1 लख ताईं औलिया थी गुज़रिया आहिनि। अचो त पाण दरगाह में जेका हींअर मौजूदु आहिनि हुन खां पाण कुझु पुछूं हिन हस्ती हिन पीर जे बारे में कि केतिरी वॾी हिन जी हस्ती बि ऐं केतिरा पोतल ही शख़्सियत हुआ। अचो। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। सर तव्हां कुझु ॿुधाईंदा असांखे हिन औलिया जे बारे में, हिन पीर जे बारे में जेको मखदूम शाह ठठवी हुन जे बारे में कुझु असांखे हिस्ट्री ॿुधायो तव्हां? बिल्कुलु, महिरबानी तव्हांजी। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, असां सभिनी खे ख़बर आहे त सिंध जेकी धरती आहे उहा औलियान वलीन बुज़ुर्गनि जी धरती आहे ऐं मकली जेकी आहे उहा 1.25 लख वलीन जो आस्थानो आहे। हिते 1.25 लख वली गुज़रिया आहिनि, मौजूदु आहिनि, वॾियूं वॾियूं हस्तियूं मौजूदु आहिनि। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी बि उन्हनि हस्तियुनि मां हिकु वॾी हस्ती आहे। साईं जिन जो तालुक़ु बेसिकली ठटे साईं जी, ॿिया खोड़ सारा औलिया आहिनि जीअं मखदूम असाबी आहे या ॿिया माई मकली आहे जेका ॿिए खां हिजरत करे आया हुआ, लेकिन साईं जिन जो पैदाइश बि हिते आहे, साईं जिन जो बचपन बि हिते गुज़रियो आहे। साईं जिन जी सॼी जेकी ज़िंदगी आहे, सॼी जेकी जर्नी आहे, उहा ठटे ई गुज़री आहे, ठटे में ई साईं जिन रहिया आहिनि। ऐं साईं जिन पंहिंजे दौर जी हिकिड़ी वॾी मञल तरीन हस्ती हुआ। ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे बारे में हिकिड़ी मशहूरु शइ आहे त साईं जिन जॾहिं हितां खां मदीने शरीफ़ विया हुआ, उमिरो करणु विया हुआ, त उन टाइम ते जॾहिं रोज़ा रसूल ते साईं जिन विया हुआ त उतां साईं जिन खे सवाल जो जवाबु मिलियो, जंहिंखां पोइ साईं जो नालो मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी पइजी वियो। त ठठवी जेको लक़ब आहे उहो साईं खे उतां मदीने शरीफ़ मां साईं जी निस्बत नबी साईं जिन जे करे मिलियो। त साईं जिन जी वॾी हस्ती आहिनि ऐं हज़ारे पंधीड़ा हिते डेली बेसिस ते हींअर बि तव्हां ॾिसंदा हूंदा त ओलिया में हिकिड़ो वॾो हुजूम लॻो पियो आहे, ख़ासि करे अहिड़ा ॾींहं जेका ईंदा आहिनि, जेका हिते माण्हू खोड़ सारा ईंदा आहिनि, पंहिंजूं मन्नतूं खणी ईंदा आहिनि, झोलियूं ख़ाली खणी ईंदा आहिनि ऐं झोलियूं भरे करे हितां खणी ईंदा आहिनि। इहा मखदूम साईं जी हिस्ट्री, मखदूम साईं जी तारीख़,
जी असांजे सवाल साईं तव्हांजो नालो मुज़फ़र हुसैन मुज़फ़र हुसैन जीअं तव्हां ॿुधो असां इहा इंफॉर्मेशन हासिलु कई आहे असांखे नॉलेज मिली आहे असां उमेद करियूं था की तव्हांखे बि सिखणु मिलियो हूंदो की मुज़फ़र असांखे ॾाढो बहितरीनु इहो को पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो पंहिंजी नॉलेज शेयर कई की साईं मखदूम शाह ठठवी जेको आहे उहो माशाल्लाह हिकिड़ी ॾाढी पहुतल शख़्सियत हुआ ऐं एतिरे मुक़ाम ते पहुचल हुआ की जिन खे बाक़ाइदा मस्जिद नबवी मां रोज़ा रसूल मां उनखे सलाम जो जवाबु आयो हो ऐं महिरबानी तव्हां असांजो इहो व्लॉग ॾिठो ऐं तव्हां इहो वीडियो ॾिसी इहो व्लॉग ॾिठो तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो तव्हां हिस्ट्री जे बारे में कुझु ॼाण रखी हूंदी इनशाला असांजा अलॻि वीडियो जेका ॿिए बि ईंदा व्लॉग ईंदा उन में बि असीं इलाही ॼाण ॾींदासीं तव्हांखे अगरि तव्हांखे असांजी इहा वीडियो इंफॉर्मेटिव लॻी हुजे ऐं अगरि तव्हांखे वणी हुजे अगरि तव्हां असां सां गॾु आख़िर ताईं रहिया हुजो असांजो इहो चैनल सब्सक्राइब करियो सां गॾु बेल आइकन खे बि हिट करियो ऐं लाइक बि करियो हेठि कमेंट बि करियो ऐं इनशाला असीं अॻियां तव्हांखे ईअं इंजॉयमेंट कंदा रहंदासीं ऐं तव्हांखे वधीक इंफॉर्मेशन ॾींदा रहंदासीं मुंहिंजी सिंध मुंहिंजी सिंध जय सिंध